रमज़ानुल मुबारक जे महीने जूं सभिनि खे मुबारकूं। हिन महीने में जिथे उलमा रोज़नि जो, तरावीह जो ऐं ॿियनि साले आमाल जो ताक़ीद कंदा आहिनि, उन सां गॾोगॾु हिन महीने में इल्मी मजालिस जे अंदरि हाज़िर थियण जी तरग़ीब ॾिनी वेंदी आहे। उन जे करे हिन महीने में मां कोशिशि कंदुसि त हर रोज़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस माण्हुनि खे ॿुधाई वञे त जीअं उहे हदीस ॿुधण जो सवाब बि हासिलु कनि ऐं अमल करण जी कोशिशि कनि। अॼोकी हदीस आहे सुनन नबी दाऊद में बाब रफ़अ सौत बिल अज़ान में अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल मुअद्दिनु युग़फ़र लहू मदा सौतिही। सरकार जे सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत कंदे चयो त नबी से फरमायो त अज़ान ॾींदड़ जेको आहे मुअज़्ज़िन जे लाइ जेसीं ताईं उन जे आवाज़ जी पहुच थींदी तेसीं ताईं उन जे लाइ बख़्शिश कई वेंदी। मतिलबु इहो आहे त जेसीं ताईं उन मुअज़्ज़िन जे आवाज़ जी मसाफ़त आहे, पंधु आहे, अगरि उन पंधु जेतिरा उन जा गुनाह आहिनि त अलाह ताला उन अज़ान जे सदक़े में उन जा गुनाह बख़्शींदो। वयशहदु लहू कुल्लु रत्बिन व याबिसिन, ऐं उन मुअज़्ज़िन जे लाइ हर आली शइ ऐं सुकल शइ शाहिदी ॾींदी। यानी जेको अज़ान ॾींदड़ आहे मस्जिद शरीफ़ में अज़ान ॾिए थो, क़यामत जे ॾियारे हर आली ऐं सुकल शइ उन जे लाइ शाहिदी ॾींदी। वशाहिदु सलाती युक्तबु लहू ख़म्सुन व इशरून सलातन, ऐं मुअज़्ज़िन जी अज़ान ॿुधी नमाज़ में हाज़िर थींदड़, यानी जेको जमात सां अचे नमाज़ पढ़े उन मुअज़्ज़िन जी अज़ान ॿुधी उन खे 25 नमाज़ुनि जो सवाबु मिलंदो। वयुकफ़रु अन्हुमा बैनहुमा, ऐं उहे नमाज़ूं जेके आहिनि जन नमाज़ुनि में ई मुअज़्ज़िन जी अज़ान ॿुधी हाज़िर थिए थो, हिकिड़ी नमाज़ ऐं ॿी नमाज़ जे विच में जेके बि गुनाह आहिनि उन्हनि सभिनी जो कफ़ारो ॾिनो वेंदो। यानी उहो हाज़िर थियणु, नमाज़ में अचणु, उन्हनि सभिनी गुनाहनि जो कफ़ारो आहे।